अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ मैं हाँ साजिद कोराई खबर शामिल कंदा थी मदेजी मत मदेजी जे गोठ सालार जखरो में ज़मीन जी मालकी ता सैयद बिरादरी जे बिदरुन में जोड़ो एक जणो फौत मदेजी थाने जी हथ गोठ सालार जखरो में ज़मीन जी मालकी ता सैयद बिरादरी जे बिदरुन में जोड़ो थी पयो जेड़े दौरान लठियों ऐं कुआणी लगण सबब भाइर सैयद शाबान शाह सख्त ज़ख्मी थी पयो जंहिंमें हिकु जणो सैयद एहसान शाह खे जोगी हालत में लाड़काने अस्पताल नियो वियो जिते हू ज़ख्मियुनि जा सूर नसां ते फौत थी वियो होॾां ज़ख्मी शाबान शाह ॿुधायो त महबूब शाह धुर जे माण्हुनि ज़मीन ते कब्ज़ो करण आया हुआ जिनके ज़मीन ते न छॾण तां हू खेनि मच्छर जी ज़मीन में कम कंदड़ एहसान शाह ऐं मुंहुं मथां लठियुनि ऐं कुआड़ियुनि सां हमलो करे ॾिनो होॾां मदेजी पुलिस राब्ते करण ते ॿुधायो त सैयद बिरादरी जे बिदरुनि में ज़मीन जे मामले तां झगड़ो थियो आहे जंहिंमें ॿ ॼणा ज़ख्मी थिया आहिनि हिक जी हालत नाज़ुक आहे होॾां फौत थियल एहसान शाह जो लाश मदेजी अस्पताल मां पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संगा रहो फास्ट न्यूज़।